इन देश जो आख़िर छा थींदो जिथे ज़ुल्म पियो एॾो थींदो आहे। इन देश जो आख़िर छा थींदो जिथे ज़ुल्म पियो एॾो थींदो आहे। को रोज़ बुखायल मरंदो आहे, को रोज़ बुखायल मरंदो आहे। इन देश जे हर फुटपाथनि ते बेघर को माण्हू सुम्हंदो आहे ऐं रस्तनि होटल रोडनि ते औरत ऐं ॿार पियो पिनंदो आहे। इन देश जो हर सुलझल माण्हू विस्की छो राति जो पीअंदो आहे। इन देश में हर रखवालो छो बसि पंहिंजे लाइ जीअंदो आहे। इन देश जी देवी औरत छो हर रोज़ ज़लील पई थींदी आहे। इन देश जी देवी औरत जी इज़त नीलाम पई थींदी आहे। इन देश जे हर स्कूलनि में शागिर्दनि ऐं उस्तादनि में, मदरसनि ऐं दरगाहुनि में, मंदिर ऐं भॻवाननि में, मस्जिद ऐं इंसाननि में, हिंदुनि ऐं मुस्लमाननि में, अफ़सोस अस्पतालनि में ज़वार ऊच नीच जो भेदभाव छो थींदो आहे। इन देश में बकरी चोर त छो माफ़ कॾहिं न थींदो आहे ऐं अरबनि खरबनि जो चोर हिते आज़ादु रही पियो घुमंदो आहे। इन देश में बकरी चोर त छो माफ़ कॾहिं न थींदो आहे ऐं अरबनि खरबनि जो चोर हिते आज़ादु रही पियो घुमंदो आहे। इन देश में दादागीरनि खे, सरकार वॾेरनि मीरनि खे, तावीज़नि वारनि पीरनि खे, सहाफ़ी बेज़मीरनि खे, आफ़ीसर रिश्वत खोरनि खे ऐं चमचनि भत्ता खोरनि खे, पाथारीदार ऐं चोरनि खे फांसीअ ते चाढ़णु लाज़िम आहे, फांसीअ ते चाढ़णु लाज़िम आहे।